सूरह साफ़ात रुकू नंबर 2 चइबो त ए मलाइको ज़ालिमनि खे ऐं संदनि संगतियुनि खे ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ पूॼींदा हुआ तिन खे गॾु करियो, पोइ खेनि दोज़ख जे वाट ॾांहुं ॾस ॾियो ऐं खेनि तरसायो जो बेशक खाइनि पुछिबो, तव्हांखे छा थियो आहे जो हिक ॿिए जी मदद नथा करियो, बल्कि उहे अॼु कंध निवाईंदड़ आहिनि ऐं के किन ॾांहुं मुहाड़ करे हिक ॿिए खां पुछण लॻंदा। माण्हू पंहिंजनि सरदारनि खे चवंदा त बेशक अव्हीं गुमराह करण लाइ सॼे ऐं खॿे पासे खां असां वटि ईंदा हुयव। सरदार चवंदा त न, बल्कि अव्हीं पाण मुस्लमान न हुयव ऐं अव्हां ते असांजो को ज़ोर न हलंदो हो, बल्कि अव्हीं पाण हद खां लंघंदड़ क़ौम हो। पोइ असां ते पालणहार जो चवणु साबित थियो त बेशक असीं अज़ाब चखंदड़ हुजूं, पोइ अव्हां खे गुमराह कयोसूं, बेशक असीं पाण बि गुमराह हुआसूं। पोइ बेशक उहे उन्हीअ ॾींहुं अज़ाब में हिक ॿिए सां गॾु शरीक थींदा। बेशक असीं ॾोहारियुनि सां अहिड़ी तरह कंदा आहियूं। बेशक उहे अहिड़ा हुआ जो जॾहिं खेनि चइबो हो त अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे, तॾहिं वॾाई कंदा हुआ ऐं चवंदा हुआ त असां हिक चरिये शाइर जे चवण ते पंहिंजनि माबूदनि खे छॾींदासूं छा, बल्कि पैगम्बर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच याने क़ुरान आंदो ऐं सभिनी पैगम्बरनि खे सचो ॼाताईं। बेशक अव्हीं ॾुखोईंदड़ अज़ाब जो मज़ो चखण वारा आहियो ऐं जेकी कंदा हुओ तंहिंखां सवाइ ॿियो को बदिलो न ॾिबुव, पर अल्लाह जा ख़ासि ॿाना अज़ाब खां बचंदा। उन्हनि लाइ रोज़ी मुक़ररु थियल आहे, क़िस्मे क़िस्मे मेवा ऐं उहे इज़त वारा आहिनि। नेमत वारनि बाग़नि में तख़्तनि ते हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं वेठल हूंदा। वहंदड़ शराब जो प्यालो मथनि पियो फेराइबो जो बिल्कुलु अछो पीअंदड़नि लाइ मज़ेदार हूंदो। न की मंझंदि मथे जी फेरी हूंदी ऐं न की उहे खाइंसि नशे वारा थींदा ऐं वॾियुनि अखियुनि वारियूं हेठि निहारींदड़ियूं ज़ालूं वटनि हूंदियूं, ॼण के उहे हूरूं ढकियल आना आहिनि। पोइ के माण्हू किन ॾांहुं मुहाड़ करे हिक ॿिए खां पुछण लॻंदा वंझाइनि। को चवंदड़ चवंदो त बेशक दुनिया में मुंहिंजो हिकु संगती हो जो चवंदो हो त तूं क़यामत जो मञींदड़ थियो आहीं छा? हा, जॾहिं मरंदासूं ऐं मिटी ऐं हॾा थींदासूं तॾहिं असांखे बदिलो ॾिनो वेंदो छा? वरी उहो चवंदो त अव्हीं बि दोज़खियुनि खे ॾिसो था छा? पोइ पाण झाती पाईंदो त उहो संगती दोज़ख जे विच में ॾिसंदो, चवंदो त अल्लाह जो कसम त मूंखे ज़रे घटि हलाक थे कयो, ऐं जेकॾहिं मुंहिंजे पालणहार जो मूं ते फ़ज़्ल न थिए हा त बेशक आउं बि अज़ाब में हाज़िर कयलनि मां हुजां हा। बेशक असीं न की हाणे वरी मरण वारा आहियूं, उहो रुॻो असांजो पहिरियों मरण हो जो थी चुको, ऐं न की अज़ाब कयल आहियूं। बेशक इहा वॾी मुराद माणणु आहे। अहिड़ी नेमत लाइ भली त अमल कंदड़ अमल कनि। भला इहा बयानु कयल नेमत महिरबानीअ तौरु भली आहे या थूहर जो वणु? बेशक असां इन वण खे ज़ालिमनि जे अज़ाब लाइ ठहिरायो आहे। बेशक इहो हिकु वणु आहे जो दोज़ख जे तरे में पैदा थींदो आहे। उन जा गोशा ॼण के शैताननि जूं सिसियूं आहिनि। पोइ बेशक दोज़खी उन मां खाईंदा, पोइ मंझाइसि पेट भरींदा। वरी उन्हनि लाइ उन खाॼ ते टहिकंदड़ पाणीअ जी मिलावट हूंदी। वरी बेशक खाइण पीअण खां पोइ संदनि
मोटणु दोज़ख ॾांहुं हूंदो। बेशक उन्हनि पंहिंजनि पीअनि ॾाॾनि खे गुमराह ॾिठो, तंहिं करे उहे बि संदनि पेरनि ते डोड़नि था ऐं बेशक खाइनि अॻियनि मां घणा गुमराह थिया हुआ ऐं बेशक मंझंदि डेॼारींदड़ मोकिलिया हुआसूं, पोइ निहार त डेॼारियलनि जी पछाड़ी कीअं थी, पर अल्लाह जा ख़ासि ॿाना उन्हनि जी पछाड़ी चङी थी।